कहानी आहे तोहफ़ो ओ हेनरी सिंधीकार डॉक्टर ख़ादिम की। $1.87 बस छिके ताणे हिन वटि एतिरा ई ॾोकड़ा हुआ ऐं उन मां बि वरी 60 सेंट टामे जे सिकनि जी सूरत में हुअसि। उहे सिका डेला हिकु ॿ करे बचाया हुआ। कॾहिं सब्ज़ी वारे सां अघ ते लाहो गाहो करे त कॾहिं कासाई सां पकाई करे ऐं कॾहिं वरी की दुकान वारे खां रिआयत कराए। अहिड़ी कंजूसी जो अहसासु हिन खे पाण बि थींदो हो, पर छा करे वठसि, को चारो ई न हुयो। डेला उहा रक़म 3 भेरा ॻणे $1.87 ऐं सुभाणे वरी किरसमिस आहे, छा कजे। हाणे हिन खे को दग ई न पियो सुझे। मजबूरी ऐं बेवसी में पुराणे सोफ़े ते पाण उछलाए अची रोअण में पइजी वई त केरु परचाएसि। उन्ही मां उहो नतीजो निकिरे थो त ज़िंदगी हिकु तरफ़ लुढ़कनि ऐं सुॾकनि जो त वरी ॿिए तरफ़ मुर्कुनि ऐं टहकनि जो मजमूओ आहे, पर सुॾका कुझु सर्स आहिनि। जेसिताईं घर धयाणी आहिस्ते आहिस्ते रोअण मां वांदी थिए तेसिताईं अचो त संदसि घर ते हिकु नज़र विझूं। हफ़्ते जे $8 जे हिसाब सां किराए ते वरितलु हिकु सजायल फ्लैट हुयो, जेको एॾो बि ख़राबु न हुयो जो चइजे त रहण जे लाइक़ु न हुयो। बसि बिड़ो ई गुज़ारो करिणो हुयो। बसि गुरबत जूं निशानियूं बि हंधा हंधा पे नज़र आयूं। हेठिएं विरांडे में हिकु ख़त विझण वारो डॿो टंगियल हुयो, जंहिंमें को ख़त दाख़िल त न थी सघंदो हो, बसि टंगियल ई हूंदो हुयो। भरिसां हिकु बिरकी घिंटी हुई, जंहिंखे जेतिरो बि ज़ोर सां दॿायो पर वॼण खां खुतो जवाबु। उते हिकु तख़्ती बि लॻल हुई, जंहिं ते लिखियलु हो, मिस्टर जेम्स डेलगम यंग। डेलगम वारो हिसो उन ॾींहं जो यादगार हो जॾहिं घर धयाणी हफ़्ते जा $30 कमाए घर खणी ईंदो हो। हाणे आमदनी सुकुड़जी वई, $20 ताईं महदूद थी वई हुई। तंहिं करे उहो डिघो नालो बि ॼणु ग़ैर ज़रूरी लॻण लॻो। नालो माण्हू जो थींदो आहे, पैसे जो थींदो आहे। जेॾो घणो पैसो तेॾो डिघो नालो। नाले जे अॻियां बि नयूं नयूं मुंडियूं हणोसि ऐं पोयां बि नवां नवां पुछ ॿधी महरी कयोसि। पर तंहिं हूंदे बि जॾहिं मिस्टर जेम्सन यंग घर मोटंदो हो त संदसि ज़ाल खेसि मुहबत में रुॻो जिम चवंदी हुई, संदसि आजियां भाकुर पाए कंदी हुई। बसि ॿिन्ही लाइ उहो सभु कुझु तमामु घणो हो। ॿई ॼणा उन थोरे ते ई राज़ी हुआ। डेला रोअण मां वांदी थी चुकी हुई। हिन हथ मुंहुं धोई मुंहं ते पाउडर थफियो ऐं दरी जी ओट बि ॿाहिरि निहारण लॻी। ॿाहिरि हिकु सुरमाई रंग जी ॿिली सुरमाई रंग जी भित ते हलंदे नज़र आई ऐं पुठिते ॼण त रुॻो सुरमाई रंग जो अङण हो। ईअं पिए लॻो ॼण के सॼे सुरमेदानी ऊंधी करे छॾी हुजे। सुभाणे किरसमिस थींदी ऐं वटसि जिम लाइ तोहफ़ो ख़रीद करण लाइ फ़क़ति $1.87 हुआ। हिन केतिरनि ई महीननि खां कंजूसी करे केॾी न कोशिशि कई हुई, पैसनि बचाइण जी वॾा जतन कया, पर नतीजो उहो निकितो $1.87। $20 हफ़्ते जी आमदनी मां आख़िर केतिरो बचाए। हा, ख़र्च हमेशह अंदाज़े खां वधीक ई निकिरी वेंदा आहिनि। मार हणी मारे जिम लाइ बचत बि कयमि त रुॻो $1.87। पंहिंजे प्यारे जिम लाइ बसि एतिरी बचत। हिन केतिरा ई ख़ुशगवार लम्हा उहो सोचींदे गुज़ारिया हुआ त हिन किरसमिस ते खेसि अहिड़ो तोहफ़ो ॾींदसि जो खणी चइजे त चुप करे वेह। तोहफ़ो जेको ख़ूबसूरत बि हुजे त नायाब ऐं क़ीमती बि हुजे।
अहिड़ो तोहफ़ो जिम जे शान वटां हुजे। कमरे जे ॿिनि दरनि जे विच में हिकु डिघो आईनो लॻल हो। अहिड़ो आईनो शायदि तव्हां बि कंहिं सस्ते फ्लैट में ॾिठो हुजे। उन में पूरो अक्स साफ़ नज़र न ईंदो हो, पर डेला पंहिंजे सन्हड़े ज़ीपकड़े जिस्म सबबु उन में पाण खे अॻिते पोइते करे ॾिसण जी आदी थी वई हुई। ओचितो हू दरी तां फिरी आईने अॻियां अची बीठी। संदसि अखियूं चमकी रहियूं हुयसि, पर चहिरे जो रंग फिको थी वियो हुअसि। हिन वजत में पंहिंजा वार खोलिया ऐं कंध धूणे उन्हनि खे पूरी ड्रेग सां हेठि लहण ॾिनो। जेम्स यंग जे हिन जोड़े वटि ॿ अहिड़ियूं शयूं हुयूं जंहिं ते ॿिन्ही खे नाज़ हुयो। हिकु हुई जेम्स जी सोनी घड़ी, जेका संदसि ॾाॾे जी हुई ऐं संदसि पीउ खां थींदे 3 पीढ़ी में अची खेसि विरसे में मिली हुई। ऐं ॿियो डेला जा डिघा वार, नासी हसीन वार। जेकॾहिं कंहिं मुल्क जी राणी साम्हूं वारे घर में रहंदी हुजे, हा, ऐं डेला पंहिंजा वार दरी मां बीह छंड को ॾेई सुकाए हा, त राणी जा सींगार, गहगटा ऐं खज़ाना बि उन्हनि जे हुस्न आॾो जेकर ख़सीस लॻनि हा। ऐं ॿिए तरफ़ जेकॾहिं को मालदार हाकिम समूरनि माल खज़ाननि सां गॾु उन इमारत जो निगरान हुजे हा, ऐं जिम हर भेरे पंहिंजी घड़ी खीसे मां कढी ॾिसे हा, त हाकिम उन हसरत मंझां ॾिसे हा ऐं चवे हा त काश उहा घड़ी मूं वटि हुजे हा। हाणे डेला जा हसीन वार ॼण त कंहिं नासी आबशार वांगुरु संदसि कुल्हनि तां वही हेठि लही आया हुआ। उन्हनि में अहिड़ी चमक ऐं लहर हुई ॼण रेशम जा वहिकरा हुजनि। वारनि जो आबशार संदसि जिस्म जी लाहिनि चाढ़ियुनि खे छुहंदो चेल्ह खां बि हेठि लहंदो गोॾनि ताईं पहुची रहियो हो। ॼण संदसि सॼे जिस्म लाइ हिकु नासी चादर बणिजी वियो हो। पर झटि न गुज़री जो हिन उन्हनि खे वरी वेढ़े चोटो करे ॿधी छॾियो। हिकु लम्हे लाइ संदसि दिलि ॾकी वई ऐं ॿ ॻोढ़हा संदसि गलनि तां तिरकी पुराणे ॻाढ़े गालीचे ते किरी पिया। हिन पंहिंजे पुराणी नासी जैकेट पाती, पुराणे नासी टोपी मथे ते रखी ऐं अखियुनि में उमेद जी चमक साण खणी घरां निकिरी आई। घिटी में थोरो अॻिते हिकु दुकानु हो जिते तख़्ती लॻल हुई, मैडम सोफोरोनी, हर क़िस्म जे वारनि जो कारोबार। डेला तकड़ि में ॾाकणियूं चढ़ी मथे पहुती संदसि साह तेज़ सां हली रहियो हो। मैडम सोफोरोनी हिकु थुल्हे, बेहस ऐं थधे मिज़ाज वारी माई हुई। संदसि शिकिल मां बि कंहिं क़िस्म जी नफ़ासत ज़ाहिर न थी रही हुई। डेला सिधो सुवालु कयो, छा तव्हां मुंहिंजा वार ख़रीद कंदव? औरत जवाबु ॾिनो, हा, छो न, मां बाक़ी हिते छा लाइ वेठी आहियां। लाहे टोपी त ॾिसां। डेला पंहिंजा वार खोलिया ऐं कंध धूणे नासी रंग जो उहो हसीन आबशार हिकु भेरो ॿीहर हेठि वही आयो। मैडम सोफोरोनी तजुर्बेकार नज़र सां वार ॾिठा, हथ विझी अंदाज़े सां तोर कयई ऐं चयई, $20। जल्दी ॾियो, डेला बेइख़्तियार चयो। डेला जा वार त हलिया विया, पर संदसि दिलि उमेद सां भरिजी वई। पोइ ॼण ईंदड़ 2 कलाक ख़ुशी जे परनि ते उॾामी विया। $20 में केॾी ताक़त आहे। डेला शहर जे दुकाननि में जिम लाइ मुनासिब तोहफ़े जी ॻोल्हा कंदी रही। आख़िरकार खेसि उहा शइ मिली वई जंहिंजी खेसि तलाश हुई। हिन महसूसु कयो त उहो ख़ासि तोहफ़ो ॼण त कंहिं कारीगर जिम लाइ ठाहियो हुजे। उहा हिकु नफ़ीस प्लैटिनम जी ठहियल घड़ी वारी ज़ंजीरी हुई। उन जी बनावट निहायत सादी पर बावक़ार ऐं ठाहूकड़ी हुई। उन जी क़ीमत उन जी असलियत मंझां बकी रही हुई, न कि फ़ज़ूल सींगार मां। जीअं हर सुठी शइ पंहिंजे हुजण जे पाण ई गवाही ॾींदी आहे, डेला खे यक़ीन थी वियो त उहा ई शइ जिम लाइ ठही आहे। उहा ज़ंजीरी जिम वांगुरु हुई।
ख़ामोश, बावकार ऐं क़ीमती। उन जी क़ीमत $21 हुई। डेला पहिरियों भेरो का बि पकाई न कई। $20 में हिकु अॻ में बचियल $1 मिलाए उहा ज़ंजीरी ख़रीद कई ऐं ख़ुशी सां घर मोटी आई। वापसी ते वटसि 87 सेंट ई बचा। हिन सोचियो, हाणे जिम पंहिंजे सोन जहिड़ी घड़ी कंहिं बि महफ़िल में फ़ख़्र सां कढी सघंदो। अॻ में हू हिकु घड़ी ते वॾे शान वारो रखंदो हो, पर ज़ंजीरी बदिरां पुराणे चमड़े जी पटे इस्तेमालु कंदो हो ऐं उहा पटी घड़ी जे शान वटां बिल्कुलु बि न हुई। घर पहुचण खां पोइ डेला जी जज़्बाती ख़ुशी कुझु थधी थी। हाणे अकुल ऐं एहतियात वरी जागी पिया। हिन वार वकोड़नि वारे औज़ार कढियो, गैस ॿारे ऐं पंहिंजा नंढा थियल वार संवारण लॻी। मोहबत ऐं सख़ावत सबबि नुक़सान जी तलाफ़ी करणु आसान न हूंदी आहे। 40 मिंटनि जी महिनत खां पोइ संदसि मथो नंढड़ो गेंडार वारनि गुंडीदार वारनि सां ढकिजी वियो। हाणे हू बिल्कुलु कंहिं शरारती स्कूल जे छोकिरे वांगुरु लॻी रही हुई। हिन घणी देरि ताईं आईने में पाण खे ॾिठो, पोइ पाण सां ॻाल्हाईंदे चयईं, लॻे थो हिन हालत में जिम मूंखे ॾिठो त क़त्लु करे छॾींदो, पर जेकॾहिं क़त्लु न बि कयईं त ॿी नज़र विझण खां पोइ ज़रूरु चवंदो त तो ही छा कयो आहे। सफ़ा कंहिं ॿेट जी का नाचणी छोकिरी लॻी रही आहीं, पर मां छा करियां हा। $1.87 सां ॿियो छा थिए ख़रीद करे सघां हा। शाम जा 7 थिया। कॉफ़ी तयारु थी हुई। फ्राई पैन में गरम थी चुको हो, जेको गोश्त पचाइण लाइ तयारु हो। जिम आम तौर ते कॾहिं बि देरि न कंदो हो। अॼु खेसि छा थी वियो आहे? डेला ज़ंजीरी खे हथ में झले दरवाज़े भरिसां मेज़ जी कुंड ते उन राह में अखियूं विछाए वेही रही, जितां जिम हर रोज़ु अंदरि दाख़िल थींदो हो। थोरी देरि बाद हिन ॾाकणियुनि ते जिम जे क़दमनि जा आवाज़ ॿुधा। डेला जो चहिरो हिकदमि अछो थी वियो। हिनखे हूअं बि नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते दिलि में दुआ घुरण जो इरादो जाॻंदो हुयो। हाणे बि आहिस्ते आहिस्ते दुआ घुरी वरिताईं, हे ख़ुदा, जिम जी दिलि में उहो ख़्यालु विझजां त मां अञा बि ख़ूबसूरत आहियां। दरवाज़ो खुलियो ऐं जिम अंदरि दाख़िल थियो। हू ॾाढो सन्हो ऐं संजीदह नज़र अची रहियो हो। वीचारो अञा रुॻो 22 वरियनि जो मस हो, पर नंढी वही में ई घर जी ज़िमेवारियुनि जे भार संदसि कुल्हनि खे लड़काए छॾियो हो। खेसि पंहिंजे लाइ नईं ओवरकोट जी ज़रूरत हुई ऐं हथनि में दस्ताना बि न हुअसि, पर पोइ बि पाण खे ॼण त किथे विसारे छॾियो हुयईं। फ़िलहालु त डिसंबर जी 24 तारीख़ जी थधी राति सां विढ़ी रहियो हुयो, पर उहो संदसि मामूल बणिजी वियो हो। जिम दरवाज़े वटि बीही रहियो हो, अहिड़ी तरह बीहिजी वियो ॼण पिंड पाइण थी वियो हुजे। संदसि नज़रूं डेला ते खुथल हुयूं, पर अखियुनि में हिकु अहिड़ो तासुर हुयो जंहिंखे अॼु डेला बि न पई सम्झी सघे। उहो न फ़क़ति गुस्सो हो, न हैरत हुई, न मायूसी ऐं न वरी नाराज़गी। हू फ़क़ति ख़ामोशी सां हिन ॾे निहारे रहियो हो। डेला मेज़ तां लही संदसि वेझो आई। जिम, मुंहिंजा प्यारा, हिन इल्तिजा भरी आवाज़ में चयो। ॿुढा ईअं छो थो ॾिसीं? मूं पंहिंजा वार कटाए ऐं विकिणी छॾिया आहिनि, छाकाणि त मां तोखे क्रिसमस ते तोहफ़ो ॾियण खां सवाइ रही न पई सघियसि। मुंहिंजा वार वरी वधी वेंदा, तूं रुॻो नाराज़ न थीजांइ। मां मजबूर हुयसि। मुंहिंजा वार हूअं बि वधी वेंदा आहिनि, जल्दी वधी वेंदा। अचु, मूंखे क्रिसमस मुबारक चओ ऐं ख़ुशि थी वञ। तोखे ख़बर बि नाहे त मूं तुंहिंजे लाइ केॾो न सुहिणो तोहफ़ो ख़रीद कयो आहे। जिम ॼण अञा ताईं हक़ीक़त सम्झण जी कोशिशि करे रहियो हो। हाणे त छा,
तुंहिंजा वार कटिजी विया आहिनि, ही तो छा कयो? हिन आहिस्ते पुछियो। हा, कटिजी बि विया ऐं विकामजी बि विया, डेला जवाबु ॾिनो। वारनि में छा रखियो आहे? मां त अञा बि साॻी तुंहिंजी डेला आहियां। मुंहिंजी मुहबत त साॻी आहे। जिम हैरत मां कमरे में नज़र फेराए, तुंहिंजा वार वाक़ई हलिया विया आहिनि? हा, डेला मुर्कंदे चयो। उन्हनि खे ॻोल्हण जी कोशिश न कर, उहे विकामजी विया। अॼु क्रिसमस जी शाम आहे ॿेली, अॼु मूं ते नाराज़ न थीजांइ। उहे वार मूं तुंहिंजे ख़ातिर क़ुर्बान कया आहिनि। शायदि मुंहिंजे मथे जा वार ॻणिजी सघनि था, पर तुंहिंजे लाइ मुहबत को बि नथो ॻणे सघे। सो तूं मूं ते कॾहिं बि नाराज़ न थीजांइ। छा मां हाणे तव्हां लाइ गोश्त पचाए अचां? उन महिल जिम ॼण ख़्वाब मां जाॻियो। हिन अॻिते वधी डेला खे भाकुर में भरे वरितो। थोरी देरि खां पोइ हिन पंहिंजे कोट जे खीसे मां हिकु पैकेट कढियो ऐं मेज़ ते रखी छॾियो। डेला, हिन नरमी सां पुछियो, मुंहिंजे बारे में ग़लति न सोचिजांइ। न तुंहिंजा वार, न वारनि जो अंदाज़, न ॿियो कुझु मुंहिंजी मुहबत खे घटाए सघे थो। मुंहिंजी तोसां मुहबत छड़ो वारनि जे करे त कोन हुई, पर तुंहिंजा वार कटिजी बि विया ऐं विकामजी बि विया। हैरत आहे। वॾो साहु खणी नेठि जिम चयो, अचे ही पैकेट खोल, पोइ तोखे ख़बर पवंदी त मां एतिरो हैरान छो थी वियो हुअसि। डेला जी आङुरियुनि तकड़ में रस्सी ऐं काग़ज़ खोलिया। पहिरीं त संदसि वाह तां ख़ुशी जी हिकु तेज़ तांह निकिती, पर ईंदड़ी घड़ी में संदसि अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। पैकेट अंदरि उहे ई नफ़ीस बकल हुआ जिन खे हू केतिरनि ई महीननि खां हिकु दुकान जे शोकेस में ॾिसी पसंदि कंदी हुई ऐं सखणे हथे मोटी ईंदी हुई। ख़ूबसूरत कछूअ जे खोपे मां ठहियल उहे बकल, जेकी क़ीमती जवाहरनि सां सींगारियल हुआ, उहे संदसि ड्रिघनि वारनि जी अखियुनि लाइ ॼण त हिकु हसीन ख़्वाब जे मिसल हुआ। हिकु ॿ दफ़ो जिम बि उन्हनि खे बकलनि ॾांहुं हसरत मां निहारींदे ॾिसी वरितो हो, पर हाणे उहे वार ई न रहिया। बकल छा में पाए? तंहिं हूंदे बि हिन बकलनि खे पंहिंजी छाती सां लॻाए छॾियो। थोरी देरि खां पोइ हिन ॻोढ़नि भरियलु अखियुनि सां मथे निहारियो ऐं मुर्कंदे चयाईं, मुंहिंजा वार तमामु जल्दी वधी वेंदा जिम, ॻणिती न कर, ऐं मां ही बकल हिकु ॾींहुं वारनि में ज़रूरु पाईंदसि। तुंहिंजो प्यार ऐं प्यार भरियो तोहफ़ो मूं लाइ तमामु वॾो सरमायो आहे। ओचितो हिन खे पंहिंजे तोहफ़े जो ख़्यालु आयो। हू हिकदमि उथी बीठी। हाणे भला मुंहिंजो तोहफ़ो बि ॾिस, हिन ख़ुशी सां चयो। हिन पेंटेनल जी ज़ंजीरी पंहिंजे हथ जे खुलियल तरी ते रखी जिम ॾांहुं वधाई। छा उहा ख़ूबसूरत नाहे? मां सॼो शहर आहियां उहा ज़ंजीरी ॻोल्हण लाइ। हाणे तूं पंहिंजी घड़ी ॾींहं में 100 भेरा कढी ॾिसंदे। अचु पंहिंजी घड़ी ॾे त ॾिसां उन ते की। पर जिम ज़ंजीरी वठण बदिरां ॿई ॿाहूं कंध हेठां ॾेई टेक ॾेई सोफ़े ते वेही रहियो। हिन मुर्कंदे चयो, डेला, अचु त पंहिंजा क्रिसमस वारा तोहफ़ा कुझु वक़्त लाइ संभाले रखूं। उहे हिन वक़्तु इस्तेमालु करण लाइ तमामु घणा क़ीमती आहिनि। पोइ हिन आहिस्ते सां हक़ीक़त ॿुधाई, मूं पंहिंजी घड़ी विकिणी छॾी आहे। मूं पंहिंजी घड़ी विकिणी छॾी आहे जीअं तुंहिंजे लाइ उहे बकल ख़रीद करे सघां हा। तो घड़ी विकिणी छॾी? मुंहिंजे वारनि जे बकलनि जे लाइ तो पंहिंजी सोनी घड़ी विकिणी? डेला खां उहा दांह निकिरी वई ऐं पोइ कमरे में कुझु घड़ियुनि लाइ सांति छांइजी वई ऐं सांति पाण सां ई ॻाल्हाए रही हुई। हाणे बकल हुआ, पर डेला जा रेशमी ड्रिघा ऐं नासी वार न हुआ। प्लेटिनम जी ज़ंजीरी हुई, पर जिम जी सोनी घड़ी न हुई। ॿिन्ही पंहिंजो सभ खां वधीक क़ीमती शयूं
हिक ॿिए जी ख़ुशी लाइ क़ुर्बान करे छॾियूं। हाणे बकल हुआ पर डेला जा रेशमी ड्रिघा ऐं नासी वार न हुआ। पेलाटिनम जी ज़ंजीरी हुई पर जिम जी सोनी घड़ी न हुई। ॿिन्ही पंहिंजूं सभ खां वधीक क़ीमती शयूं हिक ॿिए जी ख़ुशी लाइ क़ुर्बान करे छॾियूं हुयूं ऐं उन्ही क़ुर्बानी में ई संदनि मोहबत जी अज़मत लिकल